नाज़िन ठारू शाह में भुट बिरादरी जो बासर जे ज़ुल्म ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो वियो। उन हवाले से पेश आहे मोहम्मद जुड़ियल मंगी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक्त मौजूद आहियूं ठारू शाह भरिसां भोटीअ में, जिते तक़रीबन हिकु हफ़्तो अॻु में संगावती तकरार तां सोलंगी ऐं भुट बिरादरीअ में जेको तकरार हले पियो, उन में जेको आहे सो भुट बिरादरीअ जा ॿ नौजवान जेको आहे सो क़त्ल कया विया आहिनि। भुट बिरादरीअ जा जेके क़त्ल कयल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो भुट बिरादरीअ जा नौजवान जेको आहे सो सरापा एहतजाज आहिनि, उहे एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा मुतालबो आहे। 6:30 बजे टाइम हुयो, मेहंदी जो लाबारो करे रहिया हेॾो असगर माछी कार ते ऐं जेको आहे सो उन सां गॾु 3 मोटरसाइकिल ते हुया। उहे माण्हू जेको आहे सो उन्हनि लाथा अचे ऐं उन्हनि लाथे उन्हनि मज़दूरनि खे भॼी ऐं हिकिड़नि मज़दूरनि खे धार करे उन्हनि ॿधो ऐं उन्हनि जेके असांजा भुट बिरादरी जा 2 चाचो भाइटो हुया उन्हनि खे उन्हनि जेको आहे सो बीहारे हिकिड़े पासे ॾे उन्हनि खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो ऐं असां हाईवे ते एहतजाज कयो। उनजे बावजूद अॼु ॾींहं ताईं को बि तदारक कोन थियो आहे। उन्हनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। जंहिं वक़्तु असां DSP एजाज़ मेमण खे चयो त उन चयो त असां बिल्कुलु तव्हां सां इंसाफ़ कयो कंदासूं, पर हिन महिल को बि असां सां इंसाफ़ न कयो अथसि। हुन 5 लख रुपया वठी ऐं असगर सोलंगीअ खां राति ते सुबुह ते असांजा 2 मुड़ुस जेको आहे सो मारायईं। रफ़ीक बोए 5 लख रुपया वरिता। उन्हनि खे वरी SSP सां जो राब्तो थियो त उन चयो त असां उनखे हटाए छॾींदासीं। उनखे को बि कुझु बि कोन थियो आहे। उनखे लाइन मोकिले छॾियऊं। असांजा खून ईअं हलिया विया जंहिंजी का अदालत ई कान थी आहे। असांजो मुतालबो आहे वज़ीर आज़म इमरान खान खे ऐं उन खां बावजूद वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह खे असांजे फेयर में को बि कोन आहिनि। खून बि असांजा थिया आहिनि, मोर्चा बि उन्हनि जा लॻा पिया आहिनि। उन में पुलिस बि तहफ़ुज़ उन्हनि खे ई ॾिनो वियो आहे। उन खां बावजूद उन्हनि जे धारियल धामे जेके नामी नेट ॾुआरी आहिनि उहे बि उन्हनि वटि वेठा आहिनि। उन्हनि जा एवज़ी ॿधा विया आहिनि। उन जा जेके नामी नेट माण्हू आहिनि उहे अञा ताईं न ॿधा विया आहिनि। अॼु सिंध खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। हीअ जेके नाअहल ऑफिसर आहिनि खे हटायो वञे। इन्हनि खे कानून जे कटड़ी माण्हुनि खे सज़ा ॾियो त हिनखे ख़बर पवे त कीअं थो मुंहिंजो खून लोड़े। मुंहिंजो नालो आहे वसीम आहे। मूं शादी कई इश्फाक भुट सां 2019 में। मां हाई कोर्ट में निकाह कयो हो। मुंहिंजी शादी मूं पंहिंजो प्यार सां परणो कयो हो। असगर सोलंगी मोरियारो ऐं नबन सोलंगी उन जो हथसाथ हो लंगिन सां। असांजी अदालत कई वञे ऐं मूं पंहिंजो प्यार जो परणो कयो आहे। ऐं मुंहिंजो ॾेर जावेद भुट ऐं सादिक भुट खे बेदर्दीअ सां क़त्ल कयनि। केरु अदल इंसाफ़ असांजो कोन पियो करे। असांजा खून रोड ते रुलनि पिया त असांजी पुलिस कान पियो करे। जेके पुलिस जेका बि आहे उहा बि उन्हनि जो कातिलनि जो वरी बि उन्हनि खे ॿधनि पिया, हुननि ते FIR न पिया कटनि। नाज़रीन, तव्हां भुट बिरादरीअ जा व्यूज़ ॿुधा। हिन जो चवणु आहे त असांजा जेको आहे सो नाहक ही 2 खून कया विया आहिनि। असांजो मुतालबो आहे वज़ीर आला सिंध खां IG सिंध खां त फौरी तौर ते जेको आहे सो कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ियल मंगी, मेहरान TV ठारू।